मंझ रवादारी सां हिक ॿिए जे नज़दीक अचण लॻा। मुसलमान सूफ़ी हिन मुल्क में शाह लतीफ़ जी सरकर्दगी हेठि मज़हब जे बुनियादी उसूल कसरत पुठियां वहदत जो प्रचार करे मुख़्तलिफ़ मज़हबनि जे कोयलनि में मोहब्बत ऐं रवादारी पैदा कई ऐं बरे सगीर जे दजे वांगुरु सिंध में शूद शाह जो को फ़र्क़ु ॻोल्हियो वियो न वञे। मुंहिंजी सिंध जा गैर धंधो सिंध पाकिस्तान सां गॾु हुअण करे केतिरा ई ख़तरा दरपेश आहिनि, जहिड़ो कि आबादीअ जो तवाज़ुन तब्दील थियणु मिसलन सिंध 57,131 चौरस मेल पखेड़ रखंदड़ मुल्क आहे। पाकिस्तान जे क़याम खां अॻु उन में 50 लख माण्हू आबाद हुआ, जेके हाणे वधी 5 करोड़ थिया आहिनि, जिन में धारनि माण्हुनि जी आबादी लॻभॻि हितां जे असल रवात जे बराबरि अची पहुती आहे। मुंहिंजा गैरतमंद साथियो, ज़मीन ते आदमशुमारी जे बार वधण इक़्तिसादी खुलट करे हितां जे असल माण्हुनि जो मयार ज़िंदगी इंतहाई किरल दर्जे ते पहुची चुको आहे। सिंध जूं ज़मीनूं, कारखाना, बंदरगाह, नौकरियूं, कुदरती वसीला, गैस ते सभु मर्कज़ पाकिस्तान जे नाले ते पंजाब जे हवाले थियल आहिनि। सिंध वासियो, यादि हुजे त अॼु पाकिस्तान पंहिंजी बजेट जो 75% सिंध जी पैदावारी वसीलनि मां कुल करे हासिल करे रहियो आहे, जंहिं ते पाकिस्तान जी फौजी एटमी क़ुवत जो सॼो साम्राजी निज़ाम क़ाइमु आहे। प्यारा भाइरो, पाकिस्तान जी 1600 अरब रुपया वसूल थींदड़ टैक्स मां 1200 अरब रुपया फ़क़त सिंध ॾे थी। पाकिस्तान जो टोटल पैदावार जो 70% तेल सिंध पैदा करे थी ऐं पाकिस्तान जी कुल गैस जी पैदावार मां 50% सिंध पैदा करे थी। सिंध वासियो, कुदरत फरावानीअ सां सिंध जी सरज़मीन खे सरखेज़ी सां नवाज़ियो आहे ऐं सिंध में तेल, गैस, कोयले जा बेपनाह वसीला मौजूद आहिनि। सिंध में हासिल थींदड़ गैस जो 93% पंजाब पंहिंजे तरक़ी लाइ इस्तेमालु करे रहियो आहे ऐं पंजाब जा समूरा कारखाना सिंध जे गैस ते हली रहिया आहिनि। उन खां अलावा पेट्रोल ऐं डीज़ल रोज़ानो थींदड़ किरोड़े रुपयनि जी आमदनी बि पंजाब पंहिंजे पेट में खणी वञे थो। सिंध जा वारसो, पंजाब पारां सिंध जे इन फुरलुट मां हासिल थींदड़ दौलत जो वॾो हिसो फौज ऐं एटमी क़ुवत ते ख़र्चण खां सवाइ सिंधू दरिया ते डेम ठाहिण लाइ इस्तेमालु करे सिंध जो पाणी रोकण जी साज़िश कई पई वञे, जॾहिं त हज़ारे सालनि खां सिंध जी ज़राअत, दरिया ऐं समुंड मां मरंदड़ मछी सिंधियुनि जे रोज़गार ऐं गुज़र सफ़र जो वसीलो रहिया आहिनि। पर पंजाब साम्राज हिक तरफ़ सिंध जो पाणी रोके सिंध खे वीरान ऐं तबाह करण जी नाकाम कोशिश करे रहियो आहे, त ॿिए तरफ़ सिंधी माण्हुनि खां रोज़गार जा वसीला खसे बुख ऐं बदहाली लाइ धिकियो वियो आहे। सिंध जा वारसो, ज़िक्र कयल सिंध जा शाहूकार ज़रई ऐं मैदनी वसीलनि मां हासिल थींदड़ दौलत जे हवाले सां जेकॾहिं सिर्फ़ ऐं सिर्फ़ कोयले मां हासिल थींदड़ रक़म सिंध ते ख़र्च कई वञे त सिंध सोनी थी सघे थी ऐं सिंध जी तक़दीर तब्दील थी सघे थी। पर एॾे शाहूकार ऐं पैदावारी वसीलनि सां मालामाल सिंध जो माण्हू अॼु बुख, बदहाली वारी ज़िंदगी गुज़ारण ऐं पंहिंजा बच्चा विकिणण ते मजबूर आहे। मुंहिंजा भाइरो, पाकिस्तान जी पाक दौलत वारे अरसे में सिंध खे बुख, बदहाली, बेरोज़गारी ऐं ख़ुदकुशीअ खां सवाइ कुझु बि पले कोन पियो आहे। न सिर्फ़ एतिरो, पर रियासती दहशतगर्दी वसीले 1983-1986 में एमादी जी तहरीक, टोड़ी पाठक, शाह बंदर, मुर्तज़ा भुट्टो, सिंध जी न्याणी मोहतमा बेनज़ीर भुट्टो जो दर्दनाक क़त्ल, शहीद कमियल अनवर कलोड़ो ऐं मुश्ताक अहमद ख़ासकेली जी शहादत ताईं सिंधियुनि खे रियासती दहशतगर्द
ज़रिए क़त्ल करणु सेलनि जूं अज़ियतूं ऐं जेलनि जूं आक़िबतूं ॾियण जो सिलसिलो अञा पिणु जारी आहे। सिंध जा इलाही मुर्दंगो सिंधियुनि जे जुदा वजूद खे ख़तम करे हिकु मज़हब जे बुनियाद खे पाकिस्तानी क़ौम जो नालो ॾेई उन जे बुनियाद ते आईन ठाहे सिंध जे रवाजनि खे अक़लियत क़रार ॾेई हमेशह जे लाइ पंजाब जी अक्सरियत जो महकूम बनायो वियो आहे। जमहूरी निज़ाम हुकूमत दौर जे इंतिहाई मक़बूल नज़रियो आहे, लेकिन उनखे बुनियाद बणाए थोरो तइदाद रखंदड़ क़ौम ॿी कंहिं अक्सरियत रखंदड़ क़ौम जी ग़ुलामी क़बूल करण लाइ हरगिज़ तयार न आहे। कैनेडा ऐं अमेरिका हिकु कल्चर, ॿोली, मज़हबी रवाजनि जे बावजूद अलॻि अलॻि मुल्क ऐं क़ौम जी सुञाणप रखी अलॻि अलॻि वेठा आहिनि। केरु उन जे बुनियाद ते जमहूरियत जे नाले में पंहिंजी अलॻि सुञाणप सां हथ खणण लाइ तयार आहे। अहिड़ी तरह ॾखण अमेरिका जा माण्हू हिक ई स्पेनी नस्ल हुजण जे बावजूद अलॻि सुञाणप क़ाइमु रखियो अचनि। थाईलैंड ऐं बेल्जियम, नॉर्वे ऐं स्वीडन खां सवाइ अहिड़ा ॿिया केतिरा ई मिसाल आहिनि जेके हिकु कल्चर, तारीख़ी रवायतनि, ज़बान ऐं हिकु मज़हब जे बावजूद जमहूरियत जे नाले में के ॿिए जी अक्सरियत क़बूल करे पंहिंजी अलॻि क़ौमी हैसियत सां हथ खणण लाइ तयार न आहिनि। उहे असां सिंधियुनि कहिड़ो ॾोह कयो आहे जो जमहूरियत जे नाले में पंहिंजे अलॻि क़ौमी ऐं मुल्की हैसियत सां हथ खणो। सिंध जा वारसो पाकिस्तान जो वजूद आलमी इंसानियत जे लाइ उन करे ख़तरनाक आहे जो उन जे वजूद ई मज़हब जे नाले में नफ़रत ऐं दिफ़ा पैदा थियण जे करे थियो आहे। जेकॾहिं चङी तरह सां गौर करे दुनिया ते नज़र टोड़ाईंदासीं त समूरी दुनिया अॼु जंहिं तबाही जे किनारे ते पहुती आहे उन जा मुख्य सबब मज़हब जे बुनियाद ते क़ौम ऐं मुल्क जे तसवर खे मञण ऐं मज़हबी इत्ताह पसंदीअ जमहूरियत जे नाले में फुरलुट ऐं इस्तेहसाल करणु आहे। प्यारा भाइरो, यादि रहे 21वीं सदी जे अंदर 1952 में वयाना कॉन्फ्रेंस में मुंहिंजे रहनुमाई साईं सैयद हिन मुल्क ऐं खिते जे इम्कानी हालतुनि जो दुरुस्त आगाज़ हलाईंदे हिते मज़हबी इंतिहा पसंदी मुल्लाहियत ते ज़ोर वठण जे फ़र्ज़ जो ज़ाहिर कयो। अॼु 21वीं सदीअ जी शुरूआत में इहो सच साबित थी चुको आहे त पाकिस्तान इंतिहा पसंदीअ दहशतगर्दी जो पूरी दुनिया जे अमन लाइ खतरे जो सबब बणिजी चुको आहे। प्यारा भाइरो, पाकिस्तान जो बुनियादी मज़हब जे ग़लत तशरीह ते रखियल आहे, तंहिं करे उते मज़हबी इंतिहा पसंदी जो पैदा थियणु अणचर आहे। उन मज़हबी इंतिहा पसंदी ॾखण एशिया समेत सॼी दुनिया में बदअमनी ऐं तशद्दुद ज़रिए बेचैनी जी लहर पैदा करे छॾी आहे। तंहिं करे असीं वाज़े था करियूं त इंतिहा पसंदी जे ख़िलाफ़ हलंदड़ जंग में सेक्युलर क़ुवतनि जी पट आलमी अमन जो राज़ सिंधु देश समायल आहे। यादि रहे सिंध क़ौमी फुरलुट ऐं बदहाली जे बावजूद अहिंसा, अमन, मोहब्बत, रवादारी जो कस न विञायो आहे। तंहिं करे पैगाम सिंध ई सॼी दुनिया जे इंसान ज़ात लाइ इतिहाद, अमन ऐं तरक़ी जो ज़ामिन साबित